प्रोग्राम जेको असांजो कन्वर्सेशन आहे उन जे लाइ आउं दावत ॾींदुसि अमर सिंधु साहिबा खे ऐं नूरुलहुदा शाह साहिबा जेका पाण हिकु लेखिका ऐं शाइरा आहिनि उनखे गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे कन्वर्सेशन जो बाक़ाइदा आगाज़ कनि। अॼु असां शेख अयाज़ मेले जे इख़्तितामी ॾींहं ते हीअ असांजो लॻभॻि इख़्तितामी सेशन आहे जंहिंजो उनवान पाण रखियो हुयो ही सैन न ॾींदी चैन। ऐं मूं तव्हांखे ॿुधायो हुयो त हिन उनवान रखण जो हिकिड़ो थीम इहो हुयो त जेका अदीब जी राइटर जी अंदर जी जेका सदा आहे उहा न रुगो उन अदीब खे ऐं राइटर खे चैन कंहिं बि तरीक़े सां वठणु नथी ॾिए, पर हू जंहिं समाज में पैदा थियो आहे उहा सदा उन समाज खे बि चैन वठणु नथी ॾिए। अॼु आख़िरी ॾींहं जे हवाले सां असां वटि महिमान आहे असांजी बहादुर लेखिका जंहिं मज़ाहिमत जे हवाले खां बि पंहिंजे लिखणियुनि खे अहिड़ी सग बख़्शी आहे जो उन लिखणियुनि मां असां ॾिसूं था अञा केतिरियूं ई नस्लूं उन मां पंहिंजी सग वठंदियूं। नूरुलहुदा शाह सिर्फ़ु नालो कोन्हे, नूरुलहुदा शाह सिंधी समाज जी उहा मज़ाहिमती सग जो नालो बि आहे जो मूंखे चवणु ॾियो त थोरी देरि अॻु असां वटि हिकिड़ी महिमान आई हुई ऐं उहा महिमान को 2.5 कलाक जो सफ़र करे हिते पहुती हुई। मां वियसि त उहा नूरुलहुदा शाह खे भाकुर पाए बीठी बि हुई, उन सां ॻाल्हाए पई, उनजे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि। त मां उन खां पुछियो त ही भला रोई छो थी, तूं मिली आई, तूं ॻाल्हाई थी, तूं रोई छो थी? त चई मूं कॾहिं ज़िंदगी में इहो तसवर न कयो हुयो त मां ईअं हिकिड़े ॾींहुं नूरुलहुदा शाह सां मिली सघंदसि ऐं मुंहिंजी ज़िंदगी में उहो ॾींहुं ईंदो ऐं उनजे करे मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा था वहनि। ऐं काफ़ी देरि ताईं मां ऐं अदी नूर उनखे परचाईंदा रहियासीं, पर मां सम्झां थी त हिकिड़े अदीब जी, हिकिड़े हसास राइटर जी इन खां वधीक ॿियो का सुञाणप मुमकिन कान्हे। इन जे करे मां अॼु तव्हांखे ख़ुशामदीद चवां थी ऐं अयाज़ मेले जे इफ़्तिताह खां वठी अॼु ॾींहं ताईं मुखालफ़तनि जे तमामु घणे तूफ़ान में जेका असांखे पेरनि ते बीहण लाइ जेका सघ मिलंदी आहे उन मां वॾी सघ नूरुलहुदा शाह जी बि असां सां गॾु शामिलु हूंदी आहे। मां पंहिंजी कन्वर्सेशन जेका असां शुरूआति कयां उन शुरूआति में जेके पुराणियूं तहरीरूं या पुराणा आसमानी किताब चइजनि त वेद में आयो हुयो त वाई मां दुनिया जी तख़लीक़ थी, वाई माना लफ़्ज़। वरी असांजा आसमानी किताबनि मां ॾिसूं था कुन फयकून, थी पओ, लफ़्ज़ मां काइनात जी तख़लीक़ थी आहे। ऐं उन लफ़्ज़ जे तख़लीक़ मां जॾहिं ही काइनात ठही आहे तॾहिं उन लफ़्ज़ जी तख़लीक़ मां उहा काइनात बार बार ठहंदी रहे थी। मां अदी नूरुलहुदा शाह खां इहो पुछंदसि त हीउ जेको तख़लीक़कार वारो हिकु काइनात जे तख़लीक़कार वारे कम सां उन जी भेट में गॾु बीहबो आहे, इहो एॾो ॻरो बार हिकिड़ो राइटर कीअं खणंदो आहे? न, काइनात सां तख़लीक़ करण वारे सां गॾु त कोन बीहंदो आहे, छो त पोइ इहा इंतिहा आहे ऐं सेटिस्फैक्शन जी इंतिहा आहे, जंहिंखां पोइ हिकिड़े तख़लीक़कार लाइ फुल स्टॉप आहे। ऐं सम्झां थी त इहो हिकिड़ो वॾो बार आहे। सम्झो त ईअं थो वञे त लिखंदड़ जेको आहे उहो पंहिंजी दिलि विंदराइण लाइ ऐं पंहिंजो टाइम पास करण लाइ, पढ़ंदड़नि खां दाद वठण जे लाइ या लेखक बणिजण जे शौक़ में लिखे थो, पर ईअं आहे कोन।
वॾो ॿारु थिए थो उन सोच इख़्तिलाफ़ जी सिस्टम खां इख़्तिलाफ़, दुनिया जी सोच खां इख़्तिलाफ़ ऐं उन जी पीड़ा, उन मां पाण खे लिखी आजो कराइण जी कोशिशि त करे थो, पर वरी हिकिड़ी ॿी लिखणीअ जे क़ैद में फासी पवे थो। सुख जीअं इन जो सिलसिलो आहे। जी जी तव्हांजा लफ़्ज़ आहिनि, मां पढ़ां थी त आयल जे पेट खां क़बर जे घूर उंदायनि ताईं मां उन महकूम क़ौम वांगुरु रहियसि जेका बग़ावत करणु चाहे थी पर जंहिं वटि हथियार न हुजनि। भला हिकिड़े अदीब वटि लफ़्ज़नि खां वधीक ॿिया कहिड़ा हथियार हुजणु खपनि? इहे हथियार ॾाढे तवील जंग में फासाइनि था। इहे हथियार तव्हांखे फौरी रिज़ल्ट कोन था ॾियनि। अदीब इमीडिएटली इन अहसास सां सरशार नथो थिए त मूं जेको चाहियो, जेको मूं सोचियो, इन्हनि लफ़्ज़नि सां मूं हासिलु करे वरितो। हीउ ॾाढो हिकिड़ो स्लो वहिकरो आहे जेको ईअं सम्झो त जबलनि तां हिकिड़े ग्लेशियर वांगुरु फुटी निकिरे थो ऐं वहंदो नदियुनि मां वहिकरो पंहिंजो इख़्तियार कंदो, दरियाउनि मां लंघंदो समुंड में किरे थो। जेसीं समुंड में किरे थो तेसीं इहो हिकिड़ो ॾाढो मुसलसल जंग वारी हिकिड़ी कैफ़ियत आहे, वेड़ जी कैफ़ियत आहे। जीअं मूं चयो, पंहिंजे पाण सां बि इख़्तिलाफ़ु थिए थो, पंहिंजी पहिरीं सोच खां बि इख़्तिलाफ़ु थिए थो। कल्ह जेको मूं सोचियो अॼु उन खां बि इख़्तिलाफ़ु थिए थो, पर इख़्तिलाफ़ु आहे ज़रूरी, जंहिंजे करे इहा कैफ़ियत तव्हां खां लिखंदड़ खां लिखराए थी। सो इहो हथियार ॾाढो स्लो प्रोसेस में आहे। तव्हां हिकिड़ो पंहिंजी ॻाल्हि कई त जेको आहे पंहिंजो पाण सां बि लड़े थो, पंहिंजे पाण सां बि विड़े थो, केॾी महिल उन ते कैफ़ियत अचे थी, पंहिंजो पाण खे रद्द करे थो। लिखण वारनि जो कबीलो ईअं ई हूंदो आहे ऐं लिखण वारा हिकिड़ी जंग ॿाहिरि जी जंग हूंदी आहे, हिकिड़ी जंग अंदरि जी जंग हूंदी आहे जेका विढ़ंदा पिया हूंदा आहिनि। शायदि पढ़ंदड़ उन खां वाक़िफ़ु न हूंदो आहे। पढ़ंदड़ वाक़िफ़ु न हूंदो आहे। कल्ह असांजी बहस हली पए, उन बहस में हिकिड़ो इहो सुवालु आयो त असां वटि मुख़्तलिफ़ फ्रेम हूंदा आहिनि, इमेजिस हूंदा आहिनि ऐं उन्हनि इमेजिस उन्हनि फ्रेमनि सां असांखे राइटर खे ॾिसंदा आहियूं की पढ़ंदा आहियूं, उन खां तवका रखंदा आहियूं। मिसाल, नूरुल हुदा शाह हिकिड़ी मज़ाहिमतकार हुआ, वरी नूरुल हुदा शाह ते ॿी का कैफ़ियत अचे थी। इंसानी ज़िंदगी आहे, उहा इंसानी ज़िंदगी वधे थी, वेझे थी, मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं अचनि थियूं, उहे नूरुल हुदा शाह ते बि अची सघनि थियूं, के राइटर ते अचनि थियूं। वरी जॾहिं उहो उन पंहिंजी कैफ़ियत में लिखे थो त पढ़ंदड़ चिड़ी थो पए, कावड़ थी अचे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां, हीउ जेको किताबु मुंहिंजे हथ में आहे, इहो मां वियसि पए त मां एयरपोर्ट ते जेको असां खणी वियसि त मां फ्लाइट में पढ़ंदी वेंदसि। उनजी जेका असां पहिरें पढ़ण खां अॻु में मूं हिन जो आख़िरी जेको हिन जो एतराफ़ नामो नूरुल हुदा शाह लिखियो आहे, उन एतराफ़ नामे में मां कुझु पढ़ंदी पई वञा। मूं वटि टेलीफोन नंबर हुयो, मोबाइल नंबर हुयो, मां लिखंदी पई वञा त हिन ॻाल्हि ते हिन ॻाल्हि ते हिन ॻाल्हि ते मूंखे एतिराज़ु आहे या जेको आहे। इहो भला छो थींदो आहे त राइटर पढ़ंदड़ सां सचो हुजे, कैफ़ियत सां सचो हुजे, समाज सां सचो हुजे? राइटर जी छा ज़िमेदारी आहे? ॾिसो, राइटर सोशल वर्कर कोन्हे, राइटर पॉलिटिकल वर्कर कोन्हे, राइटर सोशल या पॉलिटिकल एक्टिविस्ट कतई कोन्हे। ऐं जीअं सवेर ज़ेब ॻाल्हि कई काफ़का जी, जीअं असांखे शाह साईं जी ख़बर आहे त शाह साईं पंहिंजो कलाम लोड़े छॾियो। ऐं अहिड़ा कई राइटर्स आहिनि जिन पंहिंजो लिखियल शयूं ज़ाइब करे छॾियूं।
पढ़ंदड़ असीं अयाज़ मेले में वेठा आहियूं, इन ते ॻाल्हाईंदासीं अञा, ऐं ॻाल्हाइणु चाहियां बि थी। पढ़ंदड़ हिकिड़ो बुत ठाहे थो राइटर जो, उहो आहे ई ग़लति बुत। राइटर उहो आहे ई कोन जेको पढ़ंदड़ सोचे थो। जेकॾहिं हुन जे असुल खे सुञाणे वठे, राइटर जे असुल खे हुन जो पढ़ंदड़ सम्झी वठे, त उनखे उहो हुनजो असुल ऐं उनखे मञता ॾिए ऐं उनखे डिसोन न करे, त आउं सम्झां थी त पढ़ंदड़ लाइ उनजो असुल जेको दरअसल हुनजो जौहर आहे, जेको उन खां लिखराए थो, उहो वधीक हसीन आहे। छो त उनजे अंदरि उहो जेको बुत जेको समाज ठाहे थो, जेको पढ़ंदड़ ठाहे थो, उहो साइलेंट इमेज आहे जंहिंमें उहो मूव नथो करे सघे। राइटर साॼे खाॿे निहारे नथो सघे, डायरेक्टली पढ़ंदड़ हुन खां डिमांड थो करे त जेको आउं सोचियां थो उहो तूं सोच, जेको आउं ॻाल्हायां थो तुंहिंजे लाइ उहो ई तूं ॻाल्हाए, ऐं साॼे खाॿे कुझु बि न कर। राइटर ईअं कोन्हे। राइटर समाज में हू राइटर थिए छो थो? समाज जे हुजूम में हू हिकिड़ो मुस्तरिब, बेचैन, हिकिड़ो नंढिड़ो रूह आहे जेको एडजस्ट कोन थो करे सघे, जेको मिसफिट आहे। ऐं हुनजो कमाल इहो आहे जेको हुनखे राइटर ठाहे थो त हू बेचैन रहे, हू हिकिड़ी जाइ ते न बीहे, हू पंहिंजे कल्हो के लफ़्ज़ ते अॼु बीठल न हुजे, अॼु जो लफ़्ज़ नईं सईं क्रिएट करे, जेका तख़लीक़ हुन कल्ह क्रिएट कई उनखे नए रंग सां, उहा बि न का नई शइ खणी अचे, सुभाणे खां पोइ ईंदड़ सुभाणे, ईंदड़ सुभाणे, उन में हू नवां नवां रंग इख़्तियार करे। पर इहा बि उनजी शऊरी कोशिशि थी नथी सघे। कमाल इहो आहे त उनजी शऊरी कोशिशि हूंदी बि कान्हे। लाशऊरी तरह सां हुन ते पंहिंजी ज़ात जो हर ॾींहं ते इंकिशाफ़ थो थिए, हर लम्हे हुन ते इंकिशाफ़ थो थिए। लिखे थो, लिखी लाहे थो, हैरान थिए थो त हीउ मूं लिखियो आहे। बिल्कुलु लिखणु चाहे थो, भितनि सां मथो हणे थो, काग़ज़ फाड़े थो, मस ख़तमु थियो वञे पेन जी, महीननि जा महीना मथो पकड़ियो वेठो आहे, लिखी नथो सघे, कुझु बि हुनखे लिखण में न पियो अचे। इहे सभु कैफ़ियतूं जेके आहिनि इहे उन बुत जे बिल्कुलु अपोज़िट आहिनि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त पढ़ंदड़ खे, असांजे पढ़ंदड़ खे कंहिं बि राइटर, कंहिं बि शाइर, कंहिं बि तख़लीक़कार जे बुत में फासाइण, उन ॿोलीअ सां, उन जे ख़ुदि उन लिखंदड़ जे तख़लीक़ी सलाहियतुनि सां वॾी ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे इहो। असांजी जेका गुफ़्तगू आहे मुमकिन आहे जेका असां तव्हांजी उन जेका तवक़ा हुजे उन खां मुख़्तलिफ़ आहे, पर हीअ गुफ़्तगू दरअसल हिकिड़ा राइटर लिखे छो थो, उनखे लिखणु छो खपे, या हू अंदरीन कहिड़ी पीड़ा मां गुज़रे थो। छाकाणि त हीअ असां अयाज़ जे रेफरेंस में ॻाल्हायूं पिया या अयाज़ मेले में वेठा आहियूं, मूंखे हिन गुफ़्तगू खे ओसी ताईं खणी अचिणो आहे। मिसाल अयाज़ लाइ असां चऊं था अयाज़ समाज जी आज़ादगी लाइ ॻाल्हि करे थो, अयाज़ असांखे प्यारो आहे, अयाज़ असांजी धरती जी आज़ादगी जी ॻाल्हि करे थो, अयाज़ असांखे प्यारो आहे त हुन जेके मज़लूम ऐं महकूम तबिका आहिनि, क़ौमूं आहिनि, उन्हनि जी आज़ादगी जी लाइ ॻाल्हि करे थो। पर उहो अयाज़ जॾहिं पाण दुआ ते पहुचे थो या पाण जेकॾहिं कुझु चाहे थो त उहा समाज उनखे उहा आज़ादगी नथो ॾे। तव्हां इनखे छा था सम्झो त उन क़ैदी राइटर जी कहिड़ी कैफ़ियत आहे, या उन ते तव्हां माना छा था चवणु चाहियो त इहो रुगो अयाज़ सां थियो आहे, या इहो मामिलो हर जेका सा जीनियस राइटर जेको शायदि पंहिंजी जेका सा उन एज में फिज़िकली अगरि नथो गुज़ारे वञे त उहो इन पीड़ा मां गुज़रे थो? ॾिसो, मूं जॾहिं अयाज़ जो पहिरियों दफ़ो, पहिरीं त मूं
माण्हुनि जो एतिराज़ ऐं एहतजाज ऐं इख़्तिलाफ़ ॿुधो ऐं मूं दुआऊं कोन पढ़ियूं हुयूं ऐं मूं सिर्फ़ु ॿुधो हुयो। जॾहिं मुंहिंजी दुआऊं पढ़ियूं, ज़ाहिर आहे आउं बि उन नस्ल मां आहियां जेका अयाज़ जा पेरा खणी हले थी। मूं बि लिखणु शुरू कयो, मूं बि ॾिठो त सिंधी अदब ते ॿोलीअ ते अयाज़ जो जेको असरु हो उन जो असरु असांजे पूरे नस्ल वांगुरु मूं बि ओतिरो ई वरितो। मूंखे पहिरीं आउं इहो चवणु ज़रूरु चाहींदुसि, हिते मुंहिंजे वेझा जेके आहिनि, जेके मूंखे वेझे सुञाणनि था, उन्हनि खे ख़बर आहे, शायदि थोरी रिपीटेशन थी वञे, जे मुंहिंजो नंढपणु सिंध में कोन गुज़रियो। मुंहिंजो नंढपणु ॼमण खां वठी 15 सालनि जी उमिरि ताईं 1 यूनिट वारे लाहौर में गुज़रियो। ऐं जॾहिं आउं 1 यूनिट टुटो ऐं आउं सिंध में आयसि त आउं बि उन नस्ल मां हुयसि जेको शर्माईंदो आहे पाण खे सिंधी चवंदे। सिंधी पढ़ियल बि कान आहियां। अॼु बि अलिफ बे ॾियो त आउं पंहिंजे सही तरतीब सां लिखी बि कान ॾींदसि। ऐं जॾहिं सिंध में आयसि त कराचीअ में आयसि। कराची में उर्दू का जनाज़ा वारो माहौल हो, ठही चुको हो ऐं मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल हो पाण खे हिकिड़े सिंधी ॿार जी हैसियत में उन सॼे माहौल में एडजस्ट करणु ऐं ॿुधाइणु त आउं सिंधी आहियां। पोइ सिंधी न कीअं आयुसि, नंढड़ी ॻाल्हि। मुंहिंजे पीउ खे शायदि शौक़ु हो त आउं सिंधी पढ़ां, सिंधी लिखां। हिलाल पाकिस्तान अख़बार निकिरंदी हुई, उन ज़माने में शुरू थी हुई, उन घर में शुरू करे अख़बार असांजे उन वक़्त जा सभई ॿार अख़बारूं पढ़ंदा हुआ। सो मूं हिलाल पाकिस्तान पढ़ी, पोइ उन में सुगड़ियुनि सथ हुई, पोइ ईअं आउं सिंधी पढ़ण लाइ आयसि ऐं लिखण लाइ आयसि। त जेके शयूं शुरू में पढ़ियूं उन में शेख अयाज़ हो ऐं आउं वॾे फ़ख्र सां इहा ॻाल्हि चवंदसि त शेख अयाज़ जी शाइरी मूंखे पंहिंजी धरतीअ सां प्यारु करणु सेखारियो। हिकु लेखक, हिकु शाइर मज़ाहिमत कीअं थो करे, ज़ाहिर आहे लाशऊरी तरह सां जिन अदीबनि खे ॾिसी, उन में शेख अयाज़ जो वॾो रोल आहे, सॼे नस्ल लाइ आहे। सिंध जी धरतीअ लाइ मज़ाहिमत कीअं थी कजे, सिंध सां मुहबत जो इज़हार कीअं थो कजे। ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त उहा सॼी शेख अयाज़ जी जेका शाइरी आहे, शेख अयाज़ ऐं कुझु ॿियनि अदीबनि खे पढ़ी, पर ख़ासि करे शेख अयाज़ खे पढ़ी, मूं इन 17 सालनि जी उमिरि में, 18 सालनि जी उमिरि में पोइ पंहिंजे सिंधी हुअण ते फ़ख्रु महसूसु कयो। ऐं धरती छा आहे, धरतीअ जा माण्हू छा आहिनि, धरतीअ जो रंग छा आहे, धरतीअ सां कीअं प्यारु कबो आहे, सिंधड़ी छा आहे, सिंधड़ीअ ते सिर ॾियणु छा आहे, सिंधड़ीअ सां इश्क करणु छा आहे, सिंधड़ी महबूबा आहे। इहो सभु शेख अयाज़ जी शाइरीअ मां सिखियोसीं। ऐं ऑब्वियसली मुंहिंजे ज़हन ते बि उहो ई शेख अयाज़ जेको आउं तव्हांखे ॿुधायां पई। पोइ शेख अयाज़ जी न सिर्फ़ु इहा शाइरी, पर हिकिड़ो इनक़िलाब, हिकिड़ी बग़ावत, लाश हवा में लटकनि था ऐं ॻाढ़ा झंडा फड़कनि था, सभु ॾाढो वणंदो, अॼु बि वणे थो, छो त सिंध उते ई बीठल आहे, उन ई ॾुखनि जे उन ते बीठल, सेज ते वेठल आहे। ऐं शेख अयाज़ जी रूमानवी शाइरी, उहा बि पढ़ीसीं। कई शेर जेके ज़ाहिर मूंखे यादि कोन्हनि, पर हिते कई वर्जाइजी चुका आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, उहे सभु पढ़ियोसीं। रोमांस छा आहे हिकिड़े सिंधी शाइर जो,
इहो बि ॾिठोसीं। वक़्त सां गॾु आहिस्ता आहिस्ता अॻियां हलंदे ज़ाहिर आहे ॿियूं शयूं बि ऐड थींदियूं वयूं ऐं ज़ाहिर आहे लिखण बि शुरू कयोसीं। ॿिया शाइर, ॿियनि ॿोलियुनि जा शाइर, सफ़र हलंदो रहियो। थियो ईअं जो शेख अयाज़ जो दुआऊं अची वियूं। दुआऊं मूं शेख अयाज़ जी ज़िंदगी में कोन पढ़ियो, जेसीं हयात हो मूं कोन पढ़ियो, सिर्फ़ु गोड़ ॿुधो हुन ते, ॾाढो हंगामो हुन ते। जॾहिं मूं दुआऊं पढ़ियूं त शाह साईं पढ़ी चुकी हुअसि कंहिं हद ताईं, रूमी पढ़ी चुकी हुअसि, हाफ़िज़ पढ़ी चुकी हुअसि, जामी पढ़ी चुकी हुअसि, उमर ख़याम पढ़ी चुकी हुअसि, ग़ालिब पढ़ी चुकी हुअसि, ख़ुसरो पढ़ी चुकी हुअसि। ऐं जॾहिं मूं दुआऊं पढ़ियूं ऐं हंगामो जॾहिं ॿुधो, ओॾी महिल मूं जेको बि महसूसु कयो उनखे अॻियां ईअं वधायां त अॼु जॾहिं आउं हेॾां आई हुअसि पे त मूं बुक शेल्फ तां पंहिंजे मूं सोचियो मूंखे त छा ॻाल्हाइणो आहे। अमर त मूंखे चयो तव्हांखे आज़ादु ॻाल्हाइणो आहे। मूं चयो न मूंखे अयाज़ ते सोचियो मूं ईअं त मूंखे अयाज़ ते ॻाल्हाइणो आहे। मूं पंहिंजे बुक शेल्फ तां 5-6 किताब खया, त उन मां मूं सेलेक्ट जेको किताबु कयो उहो दुआऊं कयो। मूंखे लॻो त मुंहिंजी दिलि चाहे थी त उन ते ॻाल्हायां। शेख अयाज़ जो इहो केस हुनजे पढ़ंदड़ जे अॻियां रखां, हुनजे नक़ाद जे अॻियां रखां। हिकिड़ो अहिड़ो शाइर जेको असांखे सिंध सां इश्क़ सेखारे वञे थो, छा न हू लिखे थो, किथां न हू उॾाम पंहिंजी भरे थो, ऐं केॾो ग़ालिब खां वधीक ख़ुदपसंद बि आहे। कई शाइरनि खे रद्द कंदो हले थो। असां शेख अयाज़ खां ॿुधो, पढ़ियो, माना किथे न किथे पढ़ियो, शेख अयाज़ खां ॿुधो नंढी उमिरि में जॾहिं पढ़णु शुरू कयो, कम से कम मूं त ग़ालिब दरबारी शाइर आहे। कई साल 6-7-8 साल 10 साल ग़ालिब पढ़ियो ई कोन। ग़ालिब दरबारी शाइर आहे। शेख अयाज़ उहो नस्ल क्रिएट कयो सिंध में जंहिंखे दरबार खां नफ़रत सेखारी, दरबार में ऊचो ॻाठ करे उन नस्ल खे बीहणु सेखारियो। जॾहिं हुन सर्टिफिकेट हिकिड़े ते जारी कयो त हीउ दरबारी शाइर आहे त ज़ाहिर त असां बि कोन पढ़ियो। पर उहो शाइर जेके तव्हां पंहिंजे अदब मां कढी छॾियो, पंहिंजी ॿोलीअ मां कढी छॾियो, हा तव्हां वटि शाह साईं त आहे ऐं यकीनन शाह साईं ते असां उन ते के बि ॿ राया न आहिनि। पर जे तव्हां शेख अयाज़ कढी छॾियो त तव्हांखे पंहिंजे अदब मां त हिकिड़ो वॾो हिसो उन मां तव्हांखे महरूम थियणो थो पवे। तव्हांखे पंहिंजी झोली जदीद सिंधी शाइरीअ मां ख़ाली करणी थी पवे। तव्हांखे सिंधड़ीअ सां इश्क़ करण जो सबक़ु सॼो उन खां विड्रॉ करिणो थो पवे। जॾहिं असांखे उन ते कावड़ थी अचे। जॾहिं अॼु आऊं हिकु दफ़ो वरी शेख अयाज़ जो किताबु दुआऊं खणी निकितसि ऐं मूं कुझु शयूं कोट करण लाइ हाईलाइट गाॾीअ में वेठे कयूं। सच पुछो, मूं अॻे अमर खे इहा ॻाल्हि हिकिड़ी ईअं ई डिस्कशन में वेठासीं त मूं इहा ॻाल्हि चई, हिकिड़े शाइर सां, हेॾी वॾी शाइर सां हेॾी वॾी उॾाम जंहिंजी आहे, जेको धरतीअ खां उॾाम भरे थो, आसमाननि जे फैलाव ताईं वञे थो, वरी मोटी धरतीअ ते अचे थो ऐं धरतीअ जी ॻाल्हि करे थो, उन सां असां हेॾो ज़ुल्म कयो आहे।
हुन चयो आहे उन्हनि दुआउनि में पंहिंजे पढ़ंदड़ जे लाइ जेका हुन शिकायत कई आहे, असां हुनखे हिकिड़े पिंजरे में बंदि कयो आहे, असां हुन जा पर कटिया आहिनि, असां हुन पिंजरे खे तालो लॻायो आहे ऐं असां हुनखे चयो आहे त तूं क़ौम परस्त शाइर आहीं, तोखे इजाज़त न आहे त तूं कुझु बि ॻाल्हाईं असांजे मर्ज़ीअ खां सवाइ। आउं सोचींदी आहियां शेख अयाज़ खे जेकॾहिं असांजी सो कॉल्ड क़ौम परस्तीअ में जे पिंजरे में क़ैद न करियूं हा, हुनखे डेॼारियूं न हा, हुनजे अंदरि सभु कुझु फुरे वठण जो ख़ौफ़ न विझूं हा, त हू हिन वक़्तु कहिड़ी लेवल ते बीठल शाइर हुजे हा। हिकिड़ो वॾो आउं चैप्टर बि कोन चवंदसि, हिकिड़े शाइर जो वॾो हिसो, तख़लीक़ जो हुनजो हिकिड़ो वॾो हिसो असां खाई वियासीं, असां बर्बादु करे छॾियो। मूं जॾहिं हेॾां ईंदे इहे दुआऊं पढ़ियूं पे, मूं अॻे बि इहा ई ॻाल्हि सोची आहे, भई ज़ाहिर आहे हींअर जेको फ्रेश मुंहिंजे माइंड में जेके ॻाल्हियूं आहिनि आउं उहे ई ॻाल्हाईंदसि। मूं हिकिड़ी ॻाल्हि रियलाइज़ कई तॾहिं बि हींअर बि, शेख अयाज़ हेतिरी सारी शाइरी करण खां पोइ, हेतिरी सारी शाइरी, हेतिरा किताब ॾियण खां पोइ, हेॾी ॿोली ॾियण खां पोइ, इन्हनि दुआउनि में महरूम शाइर थो नज़र अचे। तव्हां साम्हूं कोट कंदसि, हुनजे अंदरि हिकिड़ी तमन्ना नज़र अचे थी, हिकिड़ी बेचैनी नज़र अचे थी त आउं छा साईं थियां, छा साईं जहिड़ो थियां। हेॾी शाइरी कई अथमि, हेतिरो कमाल कयो अथमि, पर छा साईं न पियो ठही सघां। इहो सुवालु शेख अयाज़ खे देरि सां ज़हन में आयो आहे। हुनजे अंदरि महरूमी ऐं रूमी जहिड़ो थियां। हेॾी शाइरी, हेतिरी शाइरी करण खां पोइ ज़िंदगीअ जे आख़िरी हिसे में हुनखे ख़्वाहिश थी थिए त आउं रूमी जहिड़ो थियां। हुनजे अंदरि इहा, हुन लिखियो आहे, हुनजे अंदरि इहा ख़्वाहिश थी अचे हाफ़िज़ जहिड़ो थियां, पर हू थी न पियो सघे, पिंजरे में बंदि आहे। हू छा साईं न पियो ठही सघे। हू जॾहिं त हुनखे ख़बर आहे, हिकिड़ो अहिड़ो शाइर, आउं चवां ज़ेब सिंधी चए, मदद अली चए, अमर सिंधू चए, असीं अहिड़ियूं ख़्वाहिशूं करियूं त असां शाह साईं जहिड़ा थियूं, कुझु न कुझु शाह साईं जहिड़ा थियूं, त हिकिड़ी नॉनसेंस ॻाल्हि आहे। पर शेख अयाज़ जहिड़ो शाइर पंहिंजी इहा महरूमी थो ॾेखारे त आउं शाह साईं जहिड़ो थियां, काश आउं अहिड़ो थियां हा। उनजे पुठियां कुझु लिखियलु आहे। दुआउनि जो जॾहिं हीअ किताबु खोलिजे थो, जंहिं बि शेख अयाज़ सां ज़ुल्म कयो आहे, सभ खां वॾो ज़ुल्म हिन जो प्रीफेस आहे, जेको तव्हां इहो प्रोफेस पढ़ो। मां हिकिड़ी ॻाल्हि जो इक़रार कंदी हलां, ऐं मां हैरत अंगेज़ तौर ते मुशाबहत थी ॾिसां। हीअ तव्हां इहो पढ़िजो त जेका ॻाल्हि अदी नूर हींअर हिते करे रही आहे हिन स्टेज ते, शेख अयाज़ मेले जे 5 ॾींहं जे माना इख़्तितामी ॾींहं ते, त शेख अयाज़ जे दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश या हू हिकिड़े अंदरि जी जेका असां हुनजी अर्ज़ु हुई त हू शाह लतीफ़ जहिड़े क़द या उन जहिड़ो थियणु चाहे पियो। मां इक़रार कंदी हलां त 2 साल पहिरीं असांजो उस्ताद जावेद भुट्टो जेको असां वटि न रहियो आहे, उन सां गुफ़्तगू पई हली त हिन ई फेज़ जे बारे में, त उन इहा बिल्कुलु साॻी ॻाल्हि कई त शेख अयाज़ खे आख़िरी उमिरि जे अंदरि अची इहो अहसासु थियो
त कहिड़ी शइ आहे जेका उनखे शाह थियण खां, रूमी थियण खां, हाफ़िज़ थियण खां रोके रही आहे? शायदि उहा इहा मेटाफिज़िकल रियलिटी आहे जंहिंमें हू पंहिंजी साइंस जे मुताबिक़ या पंहिंजे इल्म जे मुताबिक़ अञा यकीन न रखी सघियो आहे। ऐं हिनखे बाद में उहो टर्न आयो आहे। मां हैरत अंगेज़ तौर ते ॾिसां, साॻी ॻाल्हि तव्हां कई आहे। वॾो ज़ुल्म जेको थियल आहे हिन में उहो आहे मोहम्मद मूसा भुट्टे जो प्रीफेस। माज़रत सां हिकिड़ो शाइर, हेॾो वॾो शाइर जंहिंजे अॻियां न आऊं कुझु आहियां न मोहम्मद मूसा भुट्टो कुझु आहे, उन शाइर ते प्रीफेस उनजो लिखंदे दुआउनि जो शुक्रानो कयो पियो वञे त शुक्र आहे त कुफ्र ख़तमु थियो सिंध मां। उहो कुफ्र जेको शेख अयाज़ जंहिंजो ज़िम्मेदार आहे या फील इहा करायो वियो आहे, जवाबदेह जंहिंजे लाइ शेख अयाज़ आहे ऐं शेख अयाज़ एंड कंपनी, उन कुफ्र खां जान छुटी। शेख अयाज़ अल्हम्दुलिल्लाह हिन प्रीफेस में जेको ॿुधायो पियो वञे, अल्हम्दुलिल्लाह शेख अयाज़ मुसलमान थी वियो ऐं शेख अयाज़ हाणे इस्लामी शाइरी कंदो ऐं हिन ते सभु मुसलमान जेके आहिनि उहे क्लैपिंग कनि। इहो वॾो ज़ुल्म हो। इहो ज़ुल्म इन करे थियो जो शेख अयाज़ जिन नस्लनि लाइ शाइरी कई, उन्हनि ही दुआऊं पढ़ंदे ई शेख अयाज़ मां हथु कढी वरितो, उनखे अकेलो छॾे ॾिनो, मैदान ख़ाली थी वियो। शेख अयाज़ जा नवां ख़रीदार मार्केट में आया ऐं उन्हनि शेख अयाज़ खे जुबो पाराए बाज़ार में विकियो। हुन वटि ज़ाहिर आहे उनजी ज़िंदगीअ जो इहो उहो स्टेज हो जंहिंमें शायदि हुन वटि चॉइस कान हुई। पर हिन खां पहिरीं अॼु असां शेख अयाज़ जेको कुझु चयो आहे उनखे कोट करियूं। मुंहिंजी मेमोरी, मूंखे शेर कोन यादि बीहंदो आहे, मुंहिंजो वॾो मसइलो आहे। ॾिसो, केॾी बि जजी शाइरी, केॾी बि घणी शाइरी करे वञो, केतिरी बि शिद्दत सां करे वञो, शाइर जे अंदरि जेका शेख अयाज़ जी महरूमी आहे, शाइर जे अंदरि हिकिड़ी जे अंदरि जेको हिकिड़ो बेचैन रूह वेठल आहे, जंहिंखे सुकून नथो अचे, धरतीअ ते बि लहे थो, धरतीअ तां उॾाम बि भरे थो, धरतीअ जी ॻाल्हि बि करे थो, मुहबत जी, महबूबनि जी ॻाल्हि, महबूबाउनि जी ॻाल्हि बि करे थो, इश्क जी ॻाल्हि बि करे थो, रोमेंटिक शाइरी बि करे थो। कहिड़ी शइ जी किथे का कमी आहे? उहा आहे रूह जी उहा उॾाम जेका सूफ़ी शाइरनि इख़्तियार कई आहे। अच्छा, सूफ़ी शाइरनि खे असीं फ़ौरन जमात इस्लामीअ जे खाने में विझी छॾींदा आहियूं, ईअं न आहे। जेकॾहिं सूफ़ी शाइरनि खे असीं जमात इस्लामीअ खाने में विझी छॾियूं, सभ खां पहिरीं असांखे शाह लतीफ़ खां विड्रॉ करिणो पवंदो। शाह जे रिसाले में कमाल ॾिसो, शाह रिसालो सेड़ीनि था उहे जेके जमात इस्लामी जे गुरबख्शाणी रिसाले खे बज़ाहिर असीं सम्झूं था त रिसाले खे अलाह जे नाले सां शुरू थो करे, बिस्मिल्लाह रहमान रहीम, तरतीब ॾियण वारो। ईअं न आहे। शाह साईं जे रिसाले जी जेका शुरूआत आहे, छो आहे ईअं? अवल अला अलीम, आला आलम जो धणी,
उन खां पोइ ॿियो यकदमि पोइ ॿियो बैत अचे थो सुर कल्याण जो, वहदहू ला शरीक लहू जिनो त्यो से ईमान तिन मञो मोहम्मद कारणी कल्ब साण लिसान। छो बरकत लाइ न, शार आहिनि, कंहिं बि सवाब जे लाइ बेश्त में वञण लाइ इहो कमु न आहे कयो। शाह साईंअ जा ॿ माशूक पहिरीं साम्हूं आंदा अथनि। हीअ आहिनि शाह साईंअ जा ॿ माशूक। अॻियां शुरू थींदो रिसालो, अॻियां ईंदा शाह साईं जा बैत। पहिरीं माशूक खे सम्झी वठो त शाह साईं कंहिंखे पंहिंजो माशूक थो चवे। शारे जेके आहिनि जिन रिसाले जी शुरूआति कई आहे इन नियत सां कई आहे। गुरबख्शाणी खे बिश्त में कोन वञिणो हूंदो। जॾहिं असां हिते था अचूं, हिकिड़ी शइ जेका असां दुआउनि जे हवाले सां जेका करियां थी, जेका शइ नज़र थी अचे मूंखे उन में, उहा आहे अयाज़ जी माशूक खां महरूमी, जेका सम्झ में अचे थी, ज़बरदस्त, जेका नज़र अचे थी। वाह वाह, अयाज़ जी वाह, माशूक खां महरूमी, माशूक ॾांहुं हू उॾामण चाहे थो, पर पिंजरे खे असां क़ौम परस्तनि जा ताला लॻल आहिनि। साॻी आज़ादी जे तव्हां ॾिसो शाइरीअ में असां ऐं पहिरीं तव्हांखे मिसाल अञा सफ़ा ॿिए पासे जो ॾींदसि। ग़ालिब खे तव्हां ॾिसो, ग़ालिब हिकिड़ो आज़ादु शाइर आहे, दरबारी बि आहे, शराबी बि आहे, बेरोज़गार बि आहे, ज़माने ते नज़र बि आहे, बुरो बि आहे, भलो बि आहे, पर कंहिंजे बि पिंजरे में क़ैद न आहे। हुनजी मर्ज़ी आहे, हू जेको खपे चवे, जेको खपे लिखे, जेको चाहे उहो सोचे, जंहिं सोच जी चाहे हुन ते, जेका सोच हुन ते नाज़िल थिए, जंहिंमें हू अहिड़े क़िस्म जा शेर जॾहिं चए थो। मुंहिंजो रिसेंटली ग़ालिब ते सेशन हो उर्दू कॉन्फ्रेंस में, आलमी उर्दू कॉन्फ्रेंस में, जॾहिं उन ते ॻाल्हाईंदड़ सभु हेठि लथा त ॿिनि ॻाल्हाईंदड़नि खे मूं चयो ग़ालिब को आप गौर से पढ़ें, महसूस करें, उसकी शायरी में उतरें, तो ग़ालिब तो खुले आम सूफ़ी शायर है। वो तो आपको कहाँ से कहाँ तक का सफ़र करवाता है। ये कहता है कि चले तो है कहाँ तमन्ना का दूसरा कदम यारब, हमने दश्ते उम्का को एक नक्श पा पाया। फातिमा, ग़ालिब कैद कोने कंहिं बि क़ौम परस्त जे पिंजरे में क़ैद कोन्हे, आज़ाद आहे। इन करे है कहाँ तमन्ना का दूसरा कदम यारब। उन खां पोइ तव्हां हुनखे ज़ाहिर आऊं हिते घणो कुझु कोन था चई सघूं। तव्हां ग़ालिब खे आऊं सिर्फ़ु हिकिड़े आज़ाद शाइर जो मिसाल ॾियणु थी चाहियां तव्हांखे, जेको बुरो बि आहे भलो बि आहे, जंहिंखे सर्टिफिकेट किरदार ते नथो खपे, जेको कंहिं बि पिंजरे में क़ैद कोन्हे। उहो ॾिसो त कीअं तो आज़ादी सां शाइरी करे। मैं अदम से भी परे हूँ वरना गाफिल बारहा, मैं अदम से भी परे हूँ वरना गाफिल बारहा, मेरी आहे आतिशी से बाले अनका जल गया। मेरी आहे आतिशी से बाले अनका, यानी अनका जेको ग़ैब में आहे, जेको नज़र कोन पियो अचे। मेरे आहे आतिशी से बाल अनका जल गया, खानमान आशिकां दुकान आतिशबाज है,
शोला रू जब हो गए घर में तमाशा जल गया। हिकिड़े आज़ाद शाइर जी शाइरी। अयाज़ तव्हां इनखे वधीक आउं तव्हांखे एक्सप्लेन कंदसि। अयाज़ जी महरूमी ते पहिरीं असां ॻाल्हाईंदासीं। ॾिसो इन महरूमी ते ॿियनि शाइरनि इन जो हल छा ॻोल्हियो। ख़ुदि अयाज़ आख़िरकार शाह साईं खे तर्जुमो कयो। मीरा जी उमर ख़याम खे तर्जुमो कयो। फ़हमीदा रियाज़ जहिड़ी शाइरा माने रूमी खे तर्जुमो कयो। छो त तमन्ना जो उहो ॿियो क़दम रखण जी हर कंहिं जे अंदरि तमन्ना आहे, हर शाइर जे अंदरि तमन्ना आहे। ऐं अहिड़ो शाइर जेको शाह साईं जे छांव में पलजंदो हुजे, शाह साईं जंहिंखे इश्क सेखारींदो हुजे। शाह साईं खां शेख अयाज़ शाह साईं खे पढ़ण खां सवाइ कीअं रहियो हूंदो शुरू ज़माने खां वठी। ऐं शाह साईं जेको इश्क जे मयार ते हिते बीठल आहे। पोइ आउं तव्हांखे अयाज़ ते आउं ॻाल्हाईंदसि। ऐं अयाज़ जे नूर बा तव्हांजी थोरी हिकिड़ी जेका सा ॻाल्हि थोरी उन में वज़ाहत या थोरो या ईअं चइजे त मां बि थोरो ॿिनि जुमलनि में हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदसि। तव्हां जेको मुक़दमो अयाज़ जो विढ़ी रहिया आहियो, मां अञा इहो महसूसु थी कयां इहो मुक़दमो असांखे अञा लतीफ़ लाइ बि विढ़णो आहे, भिटाई लाइ बि विढ़णो आहे। त भिटाई जी जेका हिकिड़ी इंटरप्रिटेशन थी आहे उहा मेटाफिज़िकल ऐं हुन में थी आहे जेका असांजी तरक़ी पसंदी दौर वारी जेका हुनजी इंटरप्रिटेशन थी आहे। उनखां पोइ जेके उन में जोयो साहिबु आहे, उन में पलीजो साहिबु आहे, उन में साईं जी एम साहिबदार, उन्हनि वरी ॿियो पासे खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो आहे। इहो बि असांखे माना रखणु खपे। उहो बि भिटाई बि टोटो में न ॾिठो वियो आहे, उहो बि हिसा भाङा करे ॾिठो वियो आहे। ऐं मां सम्झां थी हिसा भाङा करे ॾिसण बि ग़लति हिकिड़ी जॻह ते कोन्हे त जंहिंखे जेका शइ वणे थी उहा खणे थो, पर इहो मञणु ज़रूरु खपे त उहो इहो टोटो में इहो न आहे। उन ते पंहिंजी जेका असां वतन परस्ती ऐं भिटाई में सभु कुझु आहे। त भिटाई जे रिसाले जे अंदरि क़ुर मजीद जा जेके आयतूं जूं आयतूं बि शामिल आहिनि, त उन्हनि खे पासे ते नथो करे सघिजे। त मुक़दमो उहो बि आहे। उन ते बि आउं ख़ुदि बिल्कुलु हिन सां मुतफ़िक़ आहियां। जॾहिं अयाज़ ॾिसे थो हेॾी शाइरी करण खां पोइ, बार बार इहो लफ़्ज़ रिपीट थी करियां या इहो जुमिलो, हेॾी शाइरी करण खां पोइ हेॾी शाइरी हर शाइर कोन कंदो आहे। हेॾी शाइरी हर शाइर जो नसीब न हूंदी आहे। पहिरीं तव्हां इहो ज़रूरु सम्झी वठो। सिर्फ़ु किताबनि जो तादाद बि न ॾिसो, मौज़ू ॾिसो, ॿोली ॾिसो, वैराइटी ॾिसो, रंगारंगी ॾिसो, हर तरह क़ौम परस्ती ॾिसो, शिदत ॾिसो उन जी। हेॾी शाइरी करण खां पोइ हू जॾहिं ॾिसे थो त मूं वटि माशूक़ कोन्हे, मूं वटि इश्क त आहे, पर उहो इज़हार धरतीअ सां इश्क जो मूं इज़हार करे छॾियो, धरतीअ जे मारूअड़नि सां मूं इश्क जो इज़हार करे छॾियो, नौजवाननि सां इश्क जो इज़हार करे छॾियो, पर माशूक़ किथे आहे? हसीनाउनि ते सां इश्क जो इज़हार करे छॾियो, दुनिया में जेतिरियूं हसीनाऊं नज़र आयूं उन्हनि सां इश्क जो इज़हार करे छॾियो, माशूक़ किथे आहे? उहो माशूक़ जॾहिं हू शाह साईं खे पढ़े थो। हिन बैत में शाह साईं जे माशूक़, शाह साईं जे माशूक़ जंहिंजो मूं ज़िक्र पहिरीं कयो, ऐं शाह साईं बतौर आशिक़, तव्हां ॾिसो पंहिंजे इश्क जी शुरूआति किथां थो करे ऐं लफ़्ज़ ॾिसो, ऐं पोइ उन में तव्हां अयाज़ जी महरूमी खे रखी ॾिसो। पाबोहे, पाबोहे ॾाढो प्यारो लफ़्ज़ आहे। पाबोह ॾाढो प्यारो लफ़्ज़ आहे। प्यार लफ़्ज़ उन जे लाइ काफ़ी न आहे। हर सिंधी लिखणु पढ़णु ॻाल्हाइण वारे माण्हू खे ख़बर आहे त पाबोह छा लफ़्ज़ आहे, छा हुन जी डेप्थ आहे।
शाह साईं चए थो पाबो हे कार सिर्फ़ु हिकिड़ो भेरो तमामु घणे प्यार मां मूंखां पुछियो सॼणे सॼण मुंहिंजे माशूक मूंखां पुछियो बिन्हे प्यार मां ऐं सिर्फ़ु हिकु बार पुछई अलस्त बि रबिकुम चयाऊं जंहिं वार छा मां तुंहिंजो रब न आहियां जेॾी महिल हुन मूंखे इहो चयो मुंहिंजे माशूक ऐं रूबरू बीठो हुउसि मूंखे ठाहियईं मूंखे उथारे बीहारियईं ऐं मूंखे चयईं एॾे प्यार मां चयईं प्यार त ॾिसो कीअं थो चवे पाबो हिकु वार जॾहिं मूंखे चयईं त छा मां तुंहिंजो रब न आहियां संदह सूर किनार तन तॾों कोन लहे ऐं तॾहिं खां हिन कैफ़ियत में आहियां शाह साईं जो माशूक इन माशूक ऐं अयाज़ जे विच में महरूमीअ जो हिकिड़ो बंदि पिंजरो आहे अयाज़ असीं इजाज़त नथा ॾियूं अयाज़ खे छाजो माशूक तूं उहो चओ जेको असीं था चऊं इहो ई शाह साईं जॾहिं शेख अयाज़ जॾहिं पढ़े थो ॾिसो त ऐं इन सां तव्हांखे शेख अयाज़ इन महरूमीअ जो इज़हार कीअं थो करे पंहिंजे तकबुर जो पंहिंजे नफ़्स जो पंहिंजे ख़ुदि पसंदीअ जो ज़िक्र हिननि दुआउनि में हू कीअं थो करे एॾी पीड़ा आहे उन में हू लीलाए थो त मूं ॾाढो तकबुर कयो आहे तव्हां हीअ दुआऊं पढ़ी ॾिसो हू एॾी आजिज़ीअ मां किरी थो पवे पट ते त मूं ॾाढो तकबुर कयो असां ख़बर आहे शेख अयाज़ पंहिंजी शाइरीअ लाइ केतिरो ख़ुदि पसंदि हो महरूमी छा आहे शेख अयाज़ जी ॼाम तमाची हू नूरी न थी सघियो हू शाइर थी वियो हुन शोहरत मेड़े वरिती पर हू नूरी न थी सघियो उहा नूरी जेके वरी शाह साईं खे जेॾी महिल हू तर्जुमो जॾहिं असांजो टाइम थोरो आउं ख़तमु थी करियां जॾहिं हू शाह साईं खे तर्जुमो कंदो हूंदो त हिननि कैफ़ियतुनि मां लंघियो हूंदो जंहिंमें नूरी थी चवे तूं तमाची तड़ धड़ी आऊं मुहाणी में मूंखे ॾोहाग मॾे आऊं जा नाले सुयसि तुंहिंजे इहा इनकिसारी इहो फना जी कैफ़ियत जेका अयाज़ खां असां फुरे वरिती न त हू छा जो छा चवे हा ऐं थोरो हाणे इहो सभु जेको मूं ॻाल्हायो आहे इन जे बैकग्राउंड में तव्हां सां कुझु शयूं कोट शेयर कंदसि जेके चवे थो हुनजी बेवसी ॾिसो सिर्फ़ु महरूमी आहे ऐं सम्झां थी त हीअ दुआऊं न आहिनि हीअ हिकिड़े शाइर जी महरूमीअ जी आहो बका आहे ऐं तव्हां उनखे ॾिसो कीअं थो चवे यार मूंखे माफ़ी ॾे नुक़सानु मूं पंहिंजो कयो आहे जे मां अॻु में तुंहिंजे अॻियां सर झुकाया हा त हेल ताईं हाणे वारा ॿ लफ़्ज़ ॿुधिजो जेके आउं फोकस्ड आहियां जे मां हेल ताईं तुंहिंजे अॻियां सर झुकाया हा त हेल ताईं सवें रिसाला लिखी वञा हा कमाल आहे सवें रिसाला लिखण खां पोइ हू रोए थो त आउं सवें रिसाला लिखी वञा हा ऐं हू कोन लिखी सघियो उन्हनि सवें रिसालनि में हुनखे माशूक सां कन्वर्सेशन करणी हुई जेका शाइरीअ जे सूरत में असां कान करणु ॾिनी ऐं पोइ दुआउनि जे सूरत में हू तव्हां हिन में ॾिसो हुनजी ॿोली बि उहा न आहे कमज़ोर ॿोली आहे थकल ॿोली आहे उहो कमाल बि न आहे ॿोलीअ जो बसि सिर्फ़ु महरूमी आहे या रब
मां ॿोलीअ ते केॾी बि महारत हासिल कयां, केॾा बि उन जा ॼार उणा, तुंहिंजो तसवुर उन्हनि में फासी नथो सघे ऐं उन्हनि मां पाणीअ वांगुरु तिरकी थो वञे। हा, जेका शइ चवे थो, यारब जिते गौर ऐं फ़िक्र जी रसाई न आहे, जिते राज़ी ऐं इब्न रुश्द पहुची नथो सघे, जिते जिब्रेल जा पर जली वञनि था ऐं रूमी ऐं इक़बाल सर्ब सुजूद आहिनि ऐं शाइरी आइज़ी खां वधीक कुझु बि न आहे, उते तुंहिंजो आस्थान आहे। ही अयाज़ जी महरूमी आहे। ऐं कई जायुनि ते शाह लतीफ़, रूमी, जामी इन्हनि जा नाला खणे थो। चवे थो हिकिड़ी जाइ ते, छो त टाइम कोन्हे, आउं सभु कोन पढ़ंदसि, पंहिंजे पढ़ंदड़ लाइ, पंहिंजे आशिक़नि लाइ, पंहिंजे चाहण वारनि लाइ चए थो, यारब मुंहिंजे लाइ माण्हुनि केॾा न लघु किसा घड़िया आहिनि, हू मूं ते इल्ज़ाम धरे रहिया आहिनि त मां भिटाईअ जी अज़मत खां इनकार थो करियां, जीअं हू कंहिं वक़्तु इब्न रुश्द ते धरींदा हुया त हू इब्न सीना जी तरदीद करे रहियो आहे। छा तूं मुंहिंजे रुश्द हिदायत लाइ काफ़ी नाहीं? क़दम क़दम ते हू चए थो हिन में, ऐं पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदे क़दम क़दम ते हू चए थो त यारब मूंखे रूमी जहिड़ो करे छॾ, सादनि लफ़्ज़नि में, जहिड़ो 16 सालनि जो शाइर, सादी ॿोलीअ में किथे चए थो यारब मूंखे शाह लतीफ़ जहिड़ी गहराई ॾेई छॾ, किथे चए थो यारब मूंखे जामी जहिड़ो कमाल ॾेई छॾ। माशूक मुसलसल माशूक जी ॻोल्हा आहे। ऐं पंहिंजी ॻाल्हि इन ते ख़तमु कंदसि त को बि शाइर, शाह लतीफ़ हुजे, शेख अयाज़ हुजे, या अॼु जो को नओं शाइर हुजे, यादि रखणु घुरिजे त हू कंहिं बि क़ौम जो, कंहिं बि ॿोलीअ जो, कंहिं बि धरतीअ जी प्रॉपर्टी, ज़ाती प्रॉपर्टी कोन्हे। इहा उन धरती, उन ॿोली ऐं उन क़ौम जे लाइ ख़ुशनसीबी आहे त हुन जे विच में अहिड़ो शाइर पैदा थिए थो जंहिं ते हू फ़ख़्रु करे सघनि ऐं पंहिंजे अदब ऐं पंहिंजे ॿोली ऐं पंहिंजे फ़ख़्र खे अॻियां वधाए सघनि। वॾी महिरबानी। तव्हांजी महिरबानी। पर मां थोरो जेको आहे सो पंहिंजो सेशन जेको आहे सो माण्हुनि जेका सवाल जवाब जे ते खोलण खां अॻु में थोरा पंहिंजा जेके से कमेंट्स इहे ॾियणु चाहींदसि त छाकाणि त हीअ जेका सा हू गुफ़्तगू न हुई त काउंटर करे सघिजे, तंहिंजे करे मूं तव्हांखे बिल्कुलु जेको आहे सो जेको तव्हांजी हुई, पर मां सम्झां थी त बेशक इहो ज़रूरु हूंदो त अयाज़ माशूक जी तलाश में आहे, पर हिकिड़ी वॾी जेका रियलिटी आहे जेका उहा रियलिटी मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि वॾे उन जीनियस शाइर उन लाइ जंहिंखे साइंस दुनिया ऐं उनजो एॾो वॾो मुतालो हुजे, उनजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे त उहा क्रॉस करे वञे। जेका शाह लतीफ़ जी मेटाफिज़िकल जेका रियलिटी आहे अयाज़ जे दौर में, अयाज़ उन्हनि सभिनी खां वाक़िफ़ु आहे, साइंसी थ्योरीज़ खां, एवोल्यूशन खां, उन्हनि सभिनी खां। उहो यकीननि जेका असां उहो रब खे अगरि माशूक करण बि चाहे थो त रब उनजो माशूक इन करे बि नथो थिए, उनजी ॿोली इन करे बि सादी थी थिए त हुनजी जेका नॉलेज आहे, जेका असां चई सघूं था त 19-20 सदी जी जेका नॉलेज आहे, उहो नॉलेज सिस्टम बहरहाल हिकिड़ो वॾो बैरियर आहे जेको मां सम्झां थी त हीअ सदी जो, हिन सदी जो माण्हू उनखे पार करण में ऐं ख़ासि तौर ते अयाज़ जहिड़े माण्हू लाइ थोरो ॾुखियो हुयो। अयाज़ चाहियो त पे, अयाज़ ख़्वाहिश त रखी पे, पर उन दौर जी रियलिटी ऐं हिन दौर जी उन रियलिटी खे जंहिंमें हेॾो सारो नॉलेज सिस्टम बीठो आहे, उहो ॾाढो फ़र्क़ु थी सघे थो। असां बग़ैर कंहिं उन खानाबंदी जे इन्हनि शयुनि खे बि असां ॾिसी सघूं था। मां हाउस ओपन कयां थी सवाल जवाब लाइ, सिर्फ़ु 3 सवाल मुंहिंजे ख़्याल में वठी सघूं था, इन करे जो असां वटि टाइम घटि आहे। शाह मोहम्मद मरी साहब कोयटा मां अची चुको आहे ऐं इन खां पोइ उनजो सेशन थियणो आहे, तंहिंजे करे सिर्फ़ु 3 सवाल ऐं तव्हां जी प्लीज़। डॉक्टर फयाज़ लतीफ़, मैडम
जा असां मदाह बि रहिया आहियूं ऐं उनखे पढ़ंदा रहिया आहियूं। मैडम जेका गुफ़्तगू कई उहा पंहिंजे जौहर में एतिरी त प्लाटोनिक आहे जो मूं ॾाढी कोशिशि कई त उनखे कैच कजे, उनजो जौहर छा आहे या कहिड़ी शइ आहे। पाण हिकिड़ो एतिराफ़ु कयूं त जेके ही दुआऊं आहिनि उहे मैडम गाॾी में पढ़ण दौरान जेको आहे कुझु शयूं उन मां कोट कयूं आहिनि, तंहिं करे मुमकिन आहे त कुझु शयूं जेके मैडम हिते बयानु कयूं उहे रहियूं आहिनि। खोड़ शयूं इन्हनि दुआउनि जे अंदरि ई अहिड़ियूं बि आहिनि जन में तख़लीक़ी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे। सॼी जेका असां तसौफ़ जी शाइरी आहे जंहिंमें लतीफ़ खां वठी सचल, रूमी, ख़याम सभिनी खे ॾिसंदासीं त उन्हनि वटि इहा तिश्नगी, उन्हनि वटि इहो ख़्यालु मिले थो, अहसासु मिले थो जंहिंखे असां तसौफ़ था चऊं। अयाज़ वटि बि उहा शइ आहे। रुॻो इते अयाज़ जेको आहे, ऐं चाहींदुसि त मैडम जेका महरूमी जी ॻाल्हि कई आहे उहा थोरी वाज़े बि थिए। ऐं ॿियो हिकिड़ी इहा शइ त भिटाई खे जेकॾहिं मिसाल भिटाई जो इब्तिदाई जेकॾहिं कयूं था त उतां ई अवल अलाह मिले थो। ऐं अयाज़ वटि बि जेकॾहिं अहिड़ी सारी अहिड़ो इज़ ऐं अहिड़ी निमाणाई मिले थी त टैगोर जो जेको आहे गीतांजलि खे जेकॾहिं वठंदासीं त उहो सॼो इन निमाणाई अहिड़ी आजिज़ी ऐं इंसारी सां भरियो पियो आहे। तंहिं करे आउं सम्झां थो त कंहिं बि शाइर जे कुझु शयुनि खे या कुझु सिटुनि खे वठी उनखे एॾो जेको आहे चवणु त अयाज़ जेको आहे महरूम हुयो या थकिजी पियो, ऐं सम्झां थो त अयाज़ जेको मिसाल अयाज़ जूं इन मां ई आहिनि, सॼण जो सारियोम त आयूं हीरूं हंज में। जेकॾहिं सवाल थोरो मुख़्तसिर हुजे छो त हीअ त वरी डिबेट आहे, बहस आहे। आउं इनखे हिते वाइंड अप थो कयां त तव्हांजी महिरबानी। सॼण जो सारियोम त आयूं हीरूं हंज में, जेॾां निहारियोम चोॾींहं जी चांदराण हुई। रुॻो सार सां ई जेको आहे एतिरो हुनजे दिलि बाग़ बहार थी वञे जो हीरूं हंज में अची थी वञनि त उन माण्हू खे महरूम कीअं चऊं। जेकॾहिं महरूमी हुई, महबूब जी महरूमी हुई त उहो महबूब कहिड़ो जिस्मानी या जेको आहे हुयो या ॿी का मेटाफिज़िकल शइ हुई। इनखे थोरो वाज़े कंदो त आसानी थींदी असांजे लाइ। तव्हां ॻाल्हाए छॾियो, सवाल जवाब ॿई। ॾिसो, ज़ाहिर थोरे वक़्त में असां ईअं किताब नथा खोले सघूं जो आउं पढ़ां। महरूमी मूं अयाज़ जे फ़न में कोन चई आहे, ऐं रिपीट कंदुसि, ऐं मूं बार बार रिपीट कयो आहे त अयाज़ जी माशूक़ खां उनजे अंदरि उन ई माशूक़ खां महरूमीअ जो अहसासु हो अची वियो, जंहिंसां खुली इश्क करण जे जवाब में हुनखे तव्हां जमात इस्लामीअ जे खाने में विझी छॾियो हा। जॾहिं त हुनजे अंदरि इहा ख़्वाहिश हुई त आउं सूफ़ी शाइर, ऐं हुन में सलाहियत हुई। कमाल इहो आहे, ऐं उन करे इन ॻाल्हि जी ॾाढी वैल्यू आहे। हुन में हुनजे अंदरि इहा सलाहियत हुई त हू सूफ़ी शाइरनि जे उन लेवल ते बि उन इश्क जो इज़हार करे हा जंहिं इश्क जो इज़हार ज़ाहिर आहे हुन वटि कंहिं शइ कमी कान हुई, जंहिं इश्क जो इज़हार करे सघियो थिए। हुन पंहिंजे ख़ौफ़ जो ज़िक्र कयो आहे इन दुआउनि में, बार कई जायुनि ते चयो अथसि, टाइम न आहे न तव्हांखे मूं उन्हनि खे बि हाईलाइट कयो आहे। हुन ज़िक्र कयो आहे पंहिंजे ख़ौफ़ जो, पंहिंजे पढ़ंदड़ खां, ऐं जेको तमामु ख़तरनाक आहे। ऐं हिकिड़ी ही जिन छपियो आहे उन्हनि बि फ़ाइदो वरितो आहे, उन्हनि बि प्रीफेस लिखी पंहिंजो फ़ाइदो वरितो आहे। सो इहा महरूमी आहे, इनखे महरूमी तव्हां ऐं महरूमी न चओ, कमी चओ, मिस करे वियो कुझु ज़िंदगीअ में। तव्हां खां केरु पुछी सघे थो तव्हां अहिड़ी कहिड़ी शइ आहे, ख़्वाहिश आहे जेका पूरी न थी हुजे, को बि लफ़्ज़ चई सघो था उनखे। ॿोलीअ लाइ आउं ज़रूरु इहो चवंदसि, ॾिसो अयाज़ जिन बि अयाज़ पढ़ियो आहे उन अयाज़ जी समूरी शाइरीअ जी ॿोली ऐं हिन ॿोलीअ में ॾाढो फ़र्क़ु आहे। ॾाढी सिधी ॿोली आहे, ॾाढी सादगी आहे, कमज़ोर ॿोली कोन पर सादगी आहे। सादगीअ सां हुन इज़हार कयो आहे। ॿियो को सवाल हुजे त
मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहियां थी त अयाज़ पंहिंजी शाइरीअ में हमेशह हुन इहा ई ॻाल्हि कई आहे त मां हुन जागी करे शाइरी कई आहे, सॼी सॼी राति जागी करे हुन शाइरी कई आहे ऐं ख़ुदि चवे थो त असीं जाग जा भाग आहियूं। उन खां पोइ हू दुआउनि में बार बार जेतिरियूं हुन जूं दुआऊं आहिनि डिघियूं त कोट करण जो थोरो टाइम न आहे, हुन चयो उथी और अलाह सां। हुनजे किताब जेको फाइनली कंपाइल थियो आहे त उन जो टाइटल बि इहो ई आहे, उथी और अलाह सां। त तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदमि त तव्हांखे छा महसूसु थियो त हू हुन जी समूरो फ़न जागी जागी करे त हू अञा छा उथी करे छा पंहिंजी पब्लिक खां पंहिंजे राइटर खां कुझु जाॻाइणु चाहे थो या अञा हुनखे लॻे थो त मां का शइ रहिजी वई आहे जेका अञा मां उहो उन मूंखे थोरो तव्हां जेको हुन जूं दुआऊं पढ़ियूं आहिनि त उन कॉन्सेप्ट में थोरो तव्हांजे जवाबु ॾेई छॾियो आहे। हुन पंहिंजे शाह साईं जे शाह साईं जीअं चयो आहे जेतिरो बैतबा सियायतूं आहिनि, अयाज़ हिकु ॿिनि जायुनि ते पंहिंजी शाइरीअ जे टाइम खे जंहिं टाइम ते हुन शाइरी कई आहे हुनखे तहजुद सां तशबीह ॾिनी अथसि। ऐं सम्झां थी हिन थोरे वक़्त में ऐं एतिरो ई एक्सप्लेन करे सघियसि जेतिरो आउं करे सघां थी, एतिरो टाइम कोन्हे। जे तव्हां पुछंदो त उहो छा आहे त पोइ वरी उहा ॻाल्हि अची वेंदी मौलवी ऐं मसीत जी ऐं तव्हांखे उहा ॻाल्हि वणंदी कान। इन करे जेतिरो बि मुमकिन आहे हींअर ओतिरो मूं ॻाल्हि तव्हांजे अॻियां रखी आहे। माशूक केरु आहे उनजी ॿुधाए चुकी आहियां आउं। ऐं ॾिसो ऐं महरूमी लफ़्ज़ थी सघे थो महरूमी तव्हांखे लॻे ऐं चवंदसि त हिकिड़ी शइ हुन मिस कई आहे जंहिंजे लाइ हू चवे थो त आउं कई रिसाला सवें रिसाला अञा लिखां हा। असां हाणे हिन सेशन जो इख़्तिताम कयूं था ऐं तव्हांजी वॾी महिरबानी।